अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठवर बाबा आला। नेकी कंदड़नि खे अहिड़ी तरह बदिलो। पार्ट नंबर 4। सभु शुक्र साराहत ऐं तारीफ़ अल्लाह लाइ आहे जंहिं पंहिंजे ख़ासिल ख़ासि बाने हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते किताब यानी क़ुरान खे लाथो ऐं उन में ॾिंगाई न रखियाई, यानी उनखे तौरेत इंजील ऐं ॿियनि आसमानी किताबनि जो मुखालिफ़ न कयाई, बल्कि हिकु सिधो सऊं किताबु आहे जंहिं काफ़रनि खे अल्लाह जे सख़्त अज़ाब खां डिॼारे ऐं मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾे। यानी उन्हनि मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾे, यानी उन्हनि मोमिननि खे बिशारत ॾे जेके चङा कम कनि था त सदन लाइ अजुर यानी जन्नत आहे ऐं मजस सदाईं रहंदड़ आहिनि। ऐं उन्हनि माण्हुनि खे अल्लाह जे अज़ाब खां डिॼारे जिन चयो त अल्लाह पुट जो औलाद वरितो आहे। उन दावा जे लाइ त उन्हनि वटि को इल्मु आहे ऐं न संदनि अबनि ॾाॾनि वटि इल्मु आहे। वॾी गुनाह जी ॻाल्हि आहे। ऐं जेका संदनि वातनि मां निकिरे थी उहे रुॻो कूड़ ॻाल्हाइनि था। अल्लाह जे नाले सां शुरू करियां थो जेको तहज़ीम जे लाइक़ु आहे, वाहिदु सानियो पैदा कंदड़ आम ख़ासि ते रहम कंदड़ आहे। फरमाया मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमर ऐं शान इहो आहे त इहो अकेलो महबूद आहे, संदसि को सानी न आहे। अल्लाह पनाह ॾींदड़ बेपरवाह आहे। संदसि वॾाईअ जो शान ई आहे त हर वॾाईअ जे आख़िरी हद संदसि बारगाह ताईं पहुचंदी आहे। न उन्हीअ कंहिंखे ॼणियो आहे न उन्हीअ कंहिंखे ॼणियो आहे जो कंहिंजी माउ थिए, ऐं न ई को शख़्स उन्हीअ मां ॼाओ आहे जो इहो कंहिंजो पीउ थिए, ऐं को हिकु बि उनजे बराबरि ऐं उन जहिड़ो न आहे, न अॻु हो न हाणे आहे न कीअं थींदो। या तूं भाई थो त गार वारा ऐं रकीम वारा यानी उन तख़्तीअ वारा जंहिं ते संदनि नाला लिखियल आहिनि असांजे किन अजीब निशाननि मां आहिनि। यादि करे जॾहिं उन्हनि नौजवाननि काफ़रनि खां भॼी वञी गार में पनाह वरिती, पोइ चयाऊं त रब असांखे पंहिंजे तरफ़ां रहमत बख़्श ऐं असांजे कम में पंहिंजे तरफ़ां भलाई पैदा कर, जेका तुंहिंजे विझड़ाप जो सबबु थिए। पोइ असां गार में केतिरनि सालनि ताईं संदनि कननि खे आवाज़नि जे ॿुधण खां बंदि करे छॾियो त जीअं उहे उते निंड जी हालत में रहनि। उन खां पोइ खेनि जीआरियोसूं त जीअं असीं ॼाणूं त जेका मुदत रहिया साई टोलनि यानी मोमिननि ऐं काफ़रनि मां कंहिंखे वधीक यादि आहे।